मधे जे लॻ ताजो देरो थाणे जे हद में हथियारबंदनि जे फायरिंग में गोलियूं लॻण सबबि नौजवान ओशाक पुट सनाउल्लाह खरोस मारिजी वियो, जॾहिं त हिकु ॼणो आमिर पुट अज़हर खरोस ज़ख़्मी थी पियो। ताजो देरो पुलिस मूजिबि खरोस नारे जा तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ मारिजी वियल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे मधे जी अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं ज़ख़्मीअ जी हालत ॻणतीअ जोगी हुजण करे खेसि लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते मारिजी वियल जे वारस ग़ुलाम मोहम्मद खरोस मौक़ुफ़ ॾींदे ॿुधायो त क़ुर्बान खखराणी ऐं नाज़ल नारे जो जे धुर जे ताड़ में वेठल माण्हुनि मोटरसाइकिल सवार असांजे नौजवाननि मथां फायरिंग कई आहे, जंहिंमें हिकु नौजवान फोत थियो आहे ऐं हिकु ज़ख़्मी थियो आहे। ॿुधायो पियो वञे त नारे जा खरोस तकरार में ॿिन्ही धुरनि जा हिन महिल ताईं 6 माण्हू मारिजी चुका आहिनि। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधे जी।